शेख भिरकियो में खानगी बैंक यूबीएल जूं अवाम सां ज़्यादतियूं वधी वयूं। मौक़िफ़ पुछण सहाफ़ियनि खे बि बैंक जे मैनेजर संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ सहाफ़ियनि एहतजाज कयो आहे। यूबीएल बैंक ख़िलाफ़ शेयरनि जी शिकायत ते सहाफ़ी मौक़िफ़ वठण लाइ पहुता त बैंक मैनेजर अमजद निज़ामानी मेरां टीवी जे शेख भिरकियो जे रिपोर्टर ऐं ॿियनि सहाफ़ियनि खे मोतमार ऐं सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं। यूबीएल जे मैनेजर अमजद निज़ामानी ख़िलाफ़ शेख भिरकियो फुलकारा रोड ते शहरनि ऐं सहाफ़ी मोहम्मद अमीन तहीम, रफ़ीक तहीम, मुज़फ़र बिरोही, जमील राधू ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़ियनि चयो त शहरियुनि जी शिकायत ते बैंक मैनेजर खां मौक़िफ़ वठण लाइ वियासीं त बैंक मैनेजर अमजद निज़ामानी चयो त सहाफ़ी केरु थींदा आहिनि सवाल पुछण वारा, सहाफ़ियनि खे एतिरी हिमत कीअं थी मूंखां मौक़िफ़ वठण जी। बैंक मैनेजर अमजद निज़ामानी सहाफ़ियनि खे धमकियूं ॾींदे चयो त मुंहिंजो भाउ एसएसपी आहे, तव्हांखे पुलिस तां खणाए गुम कराए छॾींदुसि। सहाफ़ियनि ऐं शहरियुनि एसएसपी टंडो मोहम्मद खान ऐं डीसी खां मुतालबो कयो त बैंक मैनेजर अमजद निज़ामानी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इस सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वेंदो।